नहमदु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंद ईंदी। उन खां अॻु में जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु बेल जे निशान ते क्लिक कयो ताकि असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, ज़िंदगी मुख़्तसिर आहे, ख़बर न आहे अचानक असां ते मौत अची वञे ऐं असां हिन दुनिया खां हलिया वञूं। इन जे लाइ असां अहिड़ा कम कयूं जेके असांजी आख़िरत असांजी मोचारी थिए ऐं बहितर थिए ऐं असांखे आख़िरत में पछताइणो न पवे। हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो त 5 शयुनि खे 5 खां पहिरीं गनीमत सम्झो। त प्यारा दोस्तों, उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंजे बारे में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इन्हनि 5 खे 5 शयुनि खां पहिरीं गनीमत सम्झो। त प्यारा दोस्तों, पहिरीं नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जवानी खे पोड़ाइप खां पहिरीं गनीमत सम्झो। इन पोड़ाइप अचण खां पहिरीं जेका अव्हां वटि जवानी आहे, इन जवानी खे अल्लाह जे हुकुम मुताबिक़ गुज़ारियो ऐं अल्लाह जे अहकामनि ते अमल कंदे गुज़ारियो। पोइ जॾहिं अव्हांजी पोड़ाइप अची वञे, पोड़ा थी वञो, त पोइ पछताइणो पवंदो त काश असां जवानी में कुझु न करे सघियासीं। त जवानी में बि अहिड़ा कम कजनि जंहिंमें अल्लाह ऐं उनजो रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम राज़ी हुजनि ऐं ख़राब कमनि खां, बेहुदा कमनि खां, बुरनि कमनि खां पंहिंजो पाण खे बचायो वञे। ऐं ॿिए नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त सिहत खे बीमारी अचण खां पहिरीं गनीमत सम्झो। यानी जॾहिं असां वटि सिहत आहे त इन सिहत जी जेको वक़्त में असां अल्लाह जी इबादत कयूं ऐं अहिड़ा कम कयूं जंहिंमें अल्लाह ऐं उनजो महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम राज़ी थिए। त जॾहिं असां वटि बीमारी अची वेंदी त पोइ पछताइणो पवंदो त काश असां इबादत कोन कई, नमाज़ कोन पढ़ी, रोज़ा कोन रखिया या अल्लाह जे अहकामनि ते अमल कोन कयो। सो दोस्तों, इन सिहत खे बीमारी अचण खां पहिरीं गनीमत सम्झो। ऐं 3 नंबर ते महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मालदारी खे तंगदस्ती अचण खां पहिरीं गनीमत सम्झो। जॾहिं अव्हां वटि मालदारी आहे ऐं अव्हां वटि माल आहे, दौलत आहे, मिल्कियत आहे, पैसो आहे, त उनखे अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं उनजी जेतिरो अल्लाह जी राह में ख़र्च कंदा, यकीनन अल्लाह जी राह में ख़र्च थियण वारो माल कॾहिं खुटंदो न आहे ऐं उन में बरकतूं ई बरकतूं पवंदियूं आहिनि। पोइ जॾहिं असां वटि तंगदस्ती अची वेंदी आहे, पोइ माण्हू सोचींदा आहिनि, पछताईंदा आहिनि त काश जेकॾहिं उन माल मां, उन दौलत मां अल्लाह जी राह में ख़र्च कयूं हा। सो ख़र्च न कयो। हाणे जॾहिं तंगदस्ती अची वई त पोइ पछताइण खां बाद सिवा कुझु न आहे रहंदो। त 4 नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फुर्सत खे मसरूफ़ियत खां पहिरीं गनीमत सम्झो। अॼु फारिग़ आहियो त इन फारिग़ वक़्त में अव्हां जेको सो पंहिंजी इन फारिग़ वक़्त खे अल्लाह जी इबादत में जेको आहे सो लॻायो ऐं इन फारिग़ वक़्त में अल्लाह जी इबादत कयो। पोइ जॾहिं मसरूफ़ थी वेंदा त पोइ पछताइणो पवंदो त काश असां फारिग़ वक़्त मां फ़ाइदो न वरितो। ऐं 5 नंबर ते नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ज़िंदगी खे मौत खां पहिरीं गनीमत सम्झो। इहा ज़िंदगी अल्लाह पाक जी नेमत आहे, इनखे गनीमत सम्झो। इनखे अल्लाह ऐं उनजे महबूब जे अहकामनि ते अमल कंदे गुज़ारियो। इन ज़िंदगी में अल्लाह जी इबादत कयो तांजो आख़िरत में पछताइणो न पवे। त प्यारा दोस्तों, इहे 5 शयूं आहिनि जंहिंजे लाइ महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि 5 शयुनि खे 5 शयुनि खां पहिरीं गनीमत सम्झो। यकीनन जवानी जेका आहे सो अल्लाह जी नेमत आहे। उहो जवानी जो क़दुरु जेकॾहिं पुछणो आहे त पोड़नि खां पुछा कयो त उन्हनि वटि उहे अव्हांखे ॿुधाईंदा त जवानी छा आहे। ऐं 2 नंबर ते सिहत जी जेको सो क़दुरु जेकॾहिं अव्हांखे पुछणो आहे त बीमारनि खां पुछो। उहे जेके बीमार माण्हू आहिनि उहे अव्हांखे ॿुधाईंदा त सिहत केतिरी अल्लाह जी नेमत आहे। ऐं मालदारी जेका आहे सो तंगदस्तनि खां पुछो त मालदारी केतिरी अल्लाह जी नेमत हुई ऐं उनमें केतिरो न अल्लाह पाक असांजे मथां करम कयो जो असांखे मालामाल कयो, पर असां उनजो क़दुरु न कयो। अॼु तंगदस्ती अची वई त पोइ पछताइण त सवाइ कुझु न आहे रहंदो। ऐं फुर्सत खे मसरूफ़ियत खां पहिरीं गनीमत सम्झो। जेके मसरूफ़ माण्हू आहिनि उन्हनि खां पुछा कयो त फुर्सत वारो वक़्तु जेको फारिग़ वक़्तु जेको सो उन्हनि जो क़दुरु उन मसरूफ़ माण्हुनि खां पुछी सघो था। ऐं ज़िंदगी खे मौत खां पहिरीं गनीमत सम्झो। ऐं ज़िंदगी जेका आहे सो अल्लाह जी वॾी नेमत आहे। पोइ मरी वियल माण्हू उहे पछताइनि था काश ज़िंदगी में अल्लाह जी इबादत कयूं हा। त इहा प्यारा दोस्तों, इहा अल्लाह जी प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फ़रमान हो जेको यकीनन असांजी ज़िंदगी जे लाइ बहितर आहे। जेकॾहिं असां अमल कयूं, अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह।